बिडशा में पाकिस्तान ख़ास कयल इत्तेहाद तरफ़ां सोशल मीडिया कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई। कॉन्फ्रेंस की सदारत पाकिस्तान ख़ास कयल इत्तेहाद के मरकज़ी चेयरमैन सिराज नियाज़ हुसैन ख़ास कयल कई, जॾहिं त ख़ासि महिमान MPA वरियाम फ़क़ीर ख़ास कयल हो। कॉन्फ्रेंस में सोशल मीडिया ऐं सहाफ़त सां तइल्लुक़ रखंदड़ सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि मां समें नौजवाननि शिरकत कई। अॻुवाणनि सोशल मीडिया ऐं उन जे अफ़ादियत ते रोशनी विधी ऐं इख़लाक़ के दायरे में रहंदे रिपोर्टिंग ते ज़ोर ॾिनो। खिताब कंदे सिराज नियाज़ हुसैन ख़ास कयल चयो त सोशल मीडिया की दुनिया हिन वक़्तु तमाम तेज़ थी चुकी है, जंहिंजे अचण सां अवाम में शऊर पैदा थियो आहे ऐं सोशल मीडिया ते मसइला उजागर थियण सां हल करण में सहूलियत थी रही है। असांजे हिन कॉन्फ्रेंस जो मक़सद नौजवाननि में सोशल मीडिया ज़रिए ॻांढापो पैदा करण है। ख़ास कयल इत्तेहाद जे माण्हुनि खे सोशल मीडिया ज़रिए मसइला पेश करण ऐं हल करण जी सहूलियत थी। हिन चयो त नौजवाननि खे घुर्जे त हू पंहिंजे इलाइक़े ऐं क़बीले जे नौजवाननि समेत आम माण्हुनि में तइलीम ते वधि खां वधि तवजो ॾियनि। हिन चयो त तइलीम जे ज़ेवर सां मुआशरे खे वधीक तरक़ी ऐं हिमत ॾियारे सघिजे थी। सोशल मीडिया ते असांजो वेब चैनल बि अची रहियो आहे ऐं हफ़्तेवार अख़बार बि शाया करे रहिया आहियूं। ख़ासि कयल बिरादरी मसइलनि जे हल लाइ भरपूर कोशिश आहियूं। समूरे सिंध अंदरि ज़िलनि ऐं तहलकनि जे लेवल ते सोशल मीडिया जा कोऑर्डिनेटर मुक़ररु करे रहिया आहियूं। असां ख़ुशनसीब आहियूं त ख़ासि कयल इत्तेहाद सोशल मीडिया जी शुरूआत भिटाई जी नगरी खां शुरू करे रही है। इंशाअल्लाह मेंबरशिप ज़रिए हिन नेटवर्क खे मज़बूत बणाईंदासीं। अब्दुल वाहिद उमरानी, सोच TV, न्यूज़ सईदाबाद।